ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां ठठे में क़त्ल थियल ठठे तपेदार सैयद अलमदार शाह जे क़त्ल ख़िलाफ़ सॼी सिंध में कलम छॾ हड़ताल जो ऐलान कायम में मक़ाम सदर शाहिद मियां, जनरल सेक्रेटरी अमजद लाशारी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरफराज भट्टी, नायब सदर काशिफ फरीद ऐं ॿियनि चयो त अलमदार शाह अदालत जे हुकुम ते नाजाइज़ अदावतूं हटाइण लाइ वियो त खेसि क़त्ल कयो वियो। हुननि चयो त क़त्ल थियल तपेदार जे भाउरनि खे 2 करोड़ रुपया ऐं खेसि घरवारी खे नौकरी ॾिनी वञे। हुननि चयो त ठठे में क़त्ल थियल तपेदार जे खून सां इंसाफ़ न थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। हुननि चयो त अगरि ईअं ई असांजे मुलाज़िमनि खे मारियो वियो त असां पोइ कीअं अदालत जे हुकुम ते कमु करे सघंदासीं। हुननि चयो त अदालत खे इन मामले ते नोटिस वठी वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।